बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मालिक तूं छॾेज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज। हिकु तूं मुंहुं न मटेज ॿियो लोक मटियो त घोरियो। अस्सलामु अलैकुम। तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारी दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम अवां जो पंहिंजो सुबुह में राण साण खणी मां मौजूदु आहियां। उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। ऐं हिन मंच ते जॾहिं प्रोग्राम शुरू कंदी आहियां त खोड़ सारियूं दुआऊं हूंदियूं आहिनि, सलामतियूं हूंदियूं आहिनि अवां जे लाइ। जुमे जो अॼु जो प्रोग्राम आहे ऐं जुमे जे ॾिहाड़े जो सभिनीनि खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। अॼु जो ॾींहुं यकीननि ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं। ऐं जुमो जेकॾहिं मौसम बि थधी हूंदी आहे न त पोइ जुमे जो ॾींहुं अञा वधीक सुठो लॻंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। उहो इबादत जो टाइम अञा वधीक जेको आहे न इंसान खे सुकून ऐं सुरूर ॾेई रहियो हूंदो आहे। पर इहो बि पाण सभिनीनि जेको आहे न इन ॻाल्हि खां बि पाण वाक़िफ़ आहियूं, इहा शइ बि पाण पढ़ी आहे त रब साईं खे जेको आहे न उहे थधनि ॾींहंनि जूं नमाज़ूं इबादतूं ॾाढियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि। निंड फिटाए जेकॾहिं केरु वञी वज़ू करे थो ऐं इबादत करे थो त उहा रब साईं खे इबादत ख़ूबसूरत लॻे थी, सुठी लॻे थी। उन बाने जी उहा बंदगी सुठी लॻे थी, उहो रब साईं खे पुकारणु सुठो लॻे थो। वरी उन ई तरह जीअं जॾहिं ॾींहं तमामु घणा गरम हूंदा आहिनि त उन जूं इबादतूं पंहिंजूं हुजनि थियूं। जेकॾहिं रमज़ान उन मौसम में आहे त अलाह साईं खे पोइ उहे रोज़ा वधीक सुठा लॻनि था, उहे रोज़ा अञा वधीक ख़ूबसूरत रब साईं खे लॻनि था। छो त पंहिंजे रब जे लाइ जॾहिं इंसानु जेको आहे उन बुख ऐं उन ते रहे थो त पोइ रब साईं यकीननि उन बंदे जी, पंहिंजे उन बाने जी उन दुआ खे ॿुधे थो। ऐं दुआऊं त हमेशह क़बूल ई थींदियूं आहिनि, दुआऊं ॿुधियूं वेंदियूं आहिनि, दुआउनि जो असरु हूंदो आहे। सो तव्हां बि जॾहिं बि दुआऊं कंदा कयो त पंहिंजी दुआउनि में असांखे बि यादि कंदा कयो। मौसम सुठी आहे ऐं यकीननि तव्हां जेको आहे सो काल्ह जे ॾींहुं हूअं बि मोकलूं हुयूं त स्कूलनि जूं ऑलरेडी पाण खे ख़बर आहे त थी चुकियूं आहिनि। पर हिकिड़ो ॾींहुं अवां सभिनीनि खे बि मिली वियो हूंदो, पंहिंजी तमामु जेके तव्हांजा ऑफिशियल कम आहिनि उन्हनि खां थोरो हिकु ॾींहं जो ब्रेक ठीकु आहे। ब्रेक थोरो बि मिलंदो आहे त उन में माण्हू जेको आहे न फ्रेश थी वेंदो आहे ऐं अगेन जेको आहे सो कमकार जेके हूंदा आहिनि उहे वरी ॿीहर नए सिरे सुठे अंदाज़ में करण जी कोशिशि हूंदी आहे। नाज़रीन, पूरे प्रोग्राम सां तावन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैकेट वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ते नलकोपनि में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो ऐं तव्हां बि मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। सो ये कैंपेन ॾाढी ज़बरदस्त आहे। हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था। तरीक़ेकार मां ॿुधाए चुकी आहियां त कीअं तव्हां हिन कैंपेन जो हिसो बणिजी सघो था। मौसम जी तब्दीलियुनि ते पूरी दुनिया ॻाल्हाए पई। इट्स अ बर्निंग इशू। हिन टॉपिक ते जेको आहे सो पाण करंट इशूज़ जो जेके प्रोग्राम्स थियनि था उन्हनि में बि हिन ॻाल्हि खे पाण हिन टॉपिक खे ॿुधो आहे। एक्सपर्ट्स जॾहिं एनवायरमेंटल एक्सपर्ट को वेहंदो आहे न त पोइ उहो हिन बाबति जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त असांखे ख़बर पवंदी आहे त दुनिया में जे मौसम जूं जेके तब्दीलियूं आहिनि उहे केॾो जल्दी थियूं आहिनि, कीअं थियूं आहिनि, उन जा असर कीअं आहिनि, असां जहिड़ा मुल्क कीअं भोॻनि था ऐं पंहिंजे माहौल जो कीअं ख़्यालु रखणु घुरिजे। हिकिड़ो जेको इंडिविजुअल पर्सन माना हिकु माण्हू, सिर्फ़ु फ़क़ति हिकु माण्हू कीअं पंहिंजे हिन एनवायरमेंट में, पंहिंजे माहौल में उहा पंहिंजी कंट्रीब्यूशन करे रहियो हूंदो आहे, गदिलाइण में वाध करे रहियो हूंदो आहे। असांखे असांजो जेको कमु आहे उहो सभु शयूं ठीकु आहिनि, पर असां पंहिंजे उन जॾहिं माहौलियाती गदिलाइण खे ॾिसूं था त पंहिंजो असांजो कंट्रीब्यूशन छा आहे, जॾहिं हिन ते थोरी नज़र विझूं था त घणी कोताहियूं नज़र ईंदियूं आहिनि। पाण हर जॻह ते पढ़ंदा आहियूं त नो ब्लैक शॉपर्स, पर उनजे बावजूदि बि पाण जॾहिं मार्केट में वेंदा आहियूं त उहे ब्लैक शॉपर्स ई पाण वठंदा आहियूं शॉपकीपर्स खां, उहे ई पाण घर खणी ईंदा आहियूं, वरी उहे ई पाण जेको आहे सो इस्तेमालु कंदा आहियूं, वरी उन में ई पाण किचिरो विझंदा आहियूं, उहे ई वरी काॾे वेंदियूं आहिनि असांजे घर जे ॿाहिरां ई पयूं हूंदियूं आहिनि। ऐं ईअं बि न हूंदो आहे न त पाड़े जा माण्हू मिली करे पंहिंजे ई पाड़े खे जेको आहे सो साफ़ु कराईंदियूं, घिटियूं रोड रस्ता थोरा घणा जेकॾहिं पाण उहो मिली करे कमु कजे तॾहिं बि सोसाइटीज़ जेके आहिनि उहे ॾाढियूं ख़ूबसूरत थी वेंदियूं। सफ़ाई सुथराई हूंदी त पोइ उन खां बाद में असां ख़ूबसूरत जी तरफ़ बि अॻियां वधी सघूं था, पर इन तरह जो कंसेप्ट असां वटि बिल्कुलु कोन आहे। ईअं तव्हां ॾिठो हूंदो को अहिड़ो ॻोठु हूंदो जंहिंखे पाण मॉडल विलेज चवंदा आहियूं, त पोइ ॻोठ वारा मिली करे जॾहिं कमु कंदा आहिनि त उहो ॻोठु ख़ूबसूरत लॻंदो आहे, मॉडल विलेज चवराइबो आहे, उन जा स्कूल सुठा हूंदा आहिनि, रोड रस्ता सुठा हूंदा आहिनि। ॿियो वधीक छा हूंदो, पाणी जी सहूलियत हूंदी, जेके बेसिक नीड्स आहिनि, गैस हुन वटि प्रॉपर अची रहियो हूंदो त इहे सभु शयूं बेसिक नीड में अचनि थियूं न। जंहिं बि रिहाइशी जॻह ते तव्हां वेंदव त इहे माना 4-5 शयूं तव्हां ज़रूरु ॾिसंदो, छा हुते गैस आहे, छा हुते सुठो पाणी आहे, छा तव्हांखे सही लाइट मिलंदी, छा तव्हांखे सही प्रॉपर गैस मिलंदो। पर हींअर इहो पाण चई सघूं था त तव्हां केतिरे बि वॾे शहर में रहो, गैस जो मसइलो तव्हां सभिनी खे
फेस करिणो पवंदो हूंदो। पाण जंहिं कंट्री में रहूं था असां वटि लोड शेडिंग पाण घणो ॿुधो आहे न। लाइट त वेंदी ई आहे, पर हाणे गैस बि तमामु घणो जेको आहे न उहो टाइम गैस जो थींदो, गैस वेंदो हलियो त पोइ वरी उन ई तरह जल्दी पाण चाहींदा आहियूं त तमामु जेको आहे कमकार करे जेॾीमहिल गैस हलियो वञे त असां बि जेको आहे न कम खां आज़ादु थी वञूं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, अॼु जो प्रोग्राम ॾाढो ज़बरदस्तु, ॾाढो सुठो प्रोग्राम, जुमे जे ॾियारे जे हवाले सां प्रोग्राम खे मां कंडक्ट कंदसि ऐं यकीनन अॼु जो प्रोग्राम अव्हांखे बि ॾाढो सुठो लॻंदो। हिकु नात आहे ऐं ॾाढी ख़ूबसूरत हिन जूं लाइन्स आहिनि, तव्हां सां ज़रूरु मां वंड करणु चाहींदमि। कई अची आ अव्हां रहनुमाई सॼण, कई अची आ अव्हां रहनुमाई सॼण, तो कई मुश्किलनि जी कुशाई सॼण, रब पंहिंजे नूर मां नूर तुंहिंजो कढी, वक़फ़े सां दुनिया बणाई सॼण, हसन जे भेट में कंहिंसां कबी कोन जो, बेमिसल हसन में रोशनाई सॼण, ज़ुल्फ़ चादर मुबारक ऐं तुंहिंजे शहर जा, ज़ुल्फ़ चादर मुबारक ऐं तुंहिंजे शहर जा, कसम कादिर खयां वही आई सॼण, तूं वफ़ादार ऐं ॿियो शफ़ादार आं। शाइर पंहिंजे महबूब खे चए थो, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ लिखे थो, तूं वफ़ादार ऐं ॿियो शफ़ादार आं, करम तिन सां जिन कई बेवफ़ाई सॼण, माना करम तूं उन्हनि ते बि करींदो जेके बेवफ़ाई कनि था। नाहे नाले मिठा का बि ताक़त मूंखे, नात पंहिंजी तो मूंखां लिखाई सॼण। ॾाढी ख़ूबसूरती मूंखे लाइन्स लॻियूं ऐं यकीनन जेकॾहिं तव्हां नातूं लिखो था त पोइ उहो रब जो ई करम आहे ऐं उन हबीब जो ई जेको आहे न करम आहे तव्हां ते, जेको तव्हां खां लिखाए थो, न त इंसान में बिल्कुलु का ताक़त कोन आहे। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। ॾाढो सुठो आवाज़ु अॼु प्रोग्राम में मौजूदु आहे। मां ॻाल्हि करे रही आहियां कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जिन जी। तव्हांखे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कैसे आप? ठीक हैं माशाल्लाह। कैसे प्रोग्राम की शुरुआत करेंगे? बिस्मिल्लाह। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. خلق الإنسان من صلصال كالفخار وخلق الجان من مارج من نار. فبأي آلاء ربكما تكذبان. رب المشرقين ورب المغربين. فبأي آلاء ربكما تكذبان. مرج البحرين يلتقيان بينهما برزخ لا يبغيان. فبأي آلاء ربكما تكذبان. صدق الله العظيم. सुभान अल्लाह माशा अल्लाह। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान।
ऐं असां पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खे झुटलाईंदासीं, कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां इंसानु इनकार करे सघे थो। हिकु उहो बि जेकॾहिं थोरो उखड़िजी वेंदो आहे न त असांखे ख़बर पवंदी आहे, थोरो जेको आकाशीय खणंदा आहियूं, को ग्रह खणंदा आहियूं मानी जो, असांखे ख़बर पवंदी आहे त केतिरी तकलीफ़ थिए थी। सो इंसानु रब जी तमामु नेमतुनि जो शुक्र अदा न करे त उहो छा ई करे सघे थो। जी, प्रोग्राम की तरफ अग्यां वधूं था। नईम कादरी साहब, बहुत शुक्रिया आपका, आपने प्रोग्राम में हमें टाइम दिया है। काफ़ी टाइम बाद आप प्रोग्राम में तशरीफ़ फरमा हुए हैं। जी, आगे क्या सुनाएंगे? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग तेरे रंग 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 रंग मौला रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, तेरे जलवे मेरे संग संग। या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह, या अल्लाह या अल्लाह या अल्लाह अल्लाह। तूने अता किया मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, मैंने भुला दिया, तूने फिर से दिया, ना शुक्र किया, ना शुक्र किया, ना शुक्र किया। तूने और दिया देता ही गया, तूने और दिया देता ही गया, तूने और दिया देता ही गया, देता ही गया। मुँह मोड़ दिए दरियाओं के, मैंने हवा में उड़ना सीख लिया, मैंने हवा में उड़ना सीख लिया, मैंने हवा में उड़ना सीख लिया। मेरी अगली नजर सितारों पर, फिर भी मैं तेरे सहारों पर, तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग। मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, तेरे जलवे मेरे संग संग। या अल्लाह हो या अल्लाह हो या अल्लाह हो अल्लाह, या अल्लाह हो या अल्लाह हो या अल्लाह हो अल्लाह। मैं ज़ात पात में ऊंच नीच में यूं फिरकों में बटा हुआ, मैं ज़ात पात में ऊंच नीच में यूं फिरकों में बटा हुआ। जो सच्चाई को धुंधला दे दिल ऐसी गर्द से अटा हुआ। शिकवा नहीं जिस्म की मट्टी से, पर रूह भी अब बेताब नहीं, तेरे हुक्म पे चलना एक तरफ, तेरा नाम भी लेना याद नहीं, तेरा नाम भी लेना याद नहीं, तेरा नाम भी लेना याद नहीं। कम से कम मुझको लौटा दे वो रूह और जिस्म की जंग जंग, तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग रंग तेरे रंग। मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, मैं जहाँ भी जाऊँ दुनिया में, तेरे जलवे मेरे संग संग। या अल्लाह हो या अल्लाह हो या अल्लाह हो अल्लाह, या अल्लाह हो या अल्लाह हो या अल्लाह हो अल्लाह। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह। असां प्रोग्राम में ब्रेक की तरफ़ अॻियां वधंदासीं नाज़रीन। ऐं सुबुह में प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ।
सभ खां वॾी कैंपेन ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। नंढो ब्रेक आहे, ॾिसंदा रहिजो सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं प्रोग्राम सां ताउन मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं पिया। कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं नो डाउट आवाज़ु हुननि जो ॾाढो सुठो आहे। हमेशह इन ॻाल्हि खे पाण तस्लीम कंदा आहियूं त आवाज़ु रब जी देन आहे ऐं कुझु माण्हुनि जो आवाज़ु ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे पर उन्हनि जी वरी प्रैक्टिस ओड़ी कोन हूंदी आहे, त पोइ उन प्रैक्टिस खे कंटिन्यू रखण सां यकीनन आवाज़ में उहा पुख़्तगी पैदा थिए थी, ख़ूबसूरती पैदा थिए थी। त हर कम में चवंदा आहिनि न, उहो कम में तव्हां तॾहिं एक्सपर्ट थींदा आहियो जॾहिं तव्हां बार बार ट्राए कंदा आहियो। ऐं बार बार ट्राए करण वारो माण्हू उहो ठीकु आहे, किरी पवंदो आहे, पर उहो इंसानु जेको आहे न लॉन्ग टर्म हली ज़रूरु सघंदो आहे। तव्हां बार बार कोशिशि कंदा आहियो, बार बार कोशिशि कंदा आहियो, उनमें तव्हां यकीनन पोइ परफेक्ट थींदा आहियो। किथे न किथे इंसानु आहे, थोरी घणियूं कोताहियूं त थी वेंदियूं आहिनि, बट परफेक्शन जे क़रीब क़रीब माण्हू वेझो वेझो ज़रूरु अची सघे थो। अॻियां वधूं था, आपसे नातिया कलाम सुनेंगे। जी बिस्मिल्लाह। ये दिल तेरी यादों से महकता ही रहेगा, 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 तेरा है ये तेरा है ये तेरा ही रहेगा, सोने सोने आका तेरा है ये तेरा है ये तेरा ही रहेगा। सरकार से मांगो तो सही आल का सदका, सरकार से मांगो तो सही आल का सदका, मिलता है ये मिलता है ये मिलता ही रहेगा, मिलता है ये मिलता है ये मिलता ही रहेगा। तीरों के मुसल्ले पे ये शब्बीर का सजदा, तीरों के मुसल्ले पे ये शब्बीर का सजदा, होता है ये होता है ये होता ही रहेगा, होता है ये होता है ये होता ही रहेगा। ये नाम मोहम्मद है कि रहमत का समंदर,
یہ نام محمد ہے کہ رحمت کا سمندر بہتا ہے، یہ بہتا ہے، یہ بہتا ہی رہے گا، بہتا ہے، یہ بہتا ہے، یہ بہتا ہی رہے گا۔ کیا لطف ہو آقا مجھے محشر میں یہ کہہ دیں، کیا لطف ہو آقا مجھے محشر میں یہ کہہ دیں، میرا ہے یہ میرا ہے، یہ میرا ہی رہے گا، میرا ہے یہ میرا ہے، یہ میرا ہی رہے گا۔ سبحان اللہ، کیا لطف ہو گر وہ کہہ دیں محشر میں، ہے میرا یہ میرا یہ میرا ہی رہے گا۔ سبحان اللہ سبحان اللہ، छा त शाइर लिखियो आहे। नाज़रीन, डिसंबर जो महीनो आहे ऐं डिसंबर जो महीनो हर कंहिंखे वणंदो आहे, ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं डिसंबर जे महीने ते केतिरनि ई शाइरनि केतिरियूं ई शाइरियूं लिखियूं आहिनि ऐं शाइरी जी जेकॾहिं ॻाल्हि कजे थी त उहा दुनिया ई अलॻि आहे। पोइ उहा तव्हांजी मिजाज़ी शाइरी हुजे, दुनियावी शाइरी हुजे, या तव्हांजी उहा रूहानी शाइरी हुजे ऐं उहा पंहिंजे महबूब ते शाइरी हुजे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते केतिरा ई नातख़्वान आहिनि, केतिरा ई ख़ूबसूरत शाइर आहिनि जिन छा त लिखियो आहे, केॾो न कमाल लिखियो आहे। ऐं उहो करम महबूब जो ई आहे जेको लिखाए थो, जंहिंजी उन छांव में उहे लिखनि था ऐं नातख़्वान वरी जॾहिं पढ़नि था त उहा दिलि वटां उहा ॻाल्हि लॻंदी आहे, महसूसु थी रही हूंदी आहे। ऐं यकीननि जेको असां दिलि सां महसूसु जेको कंदा आहियूं न, उहा शइ दिलि सां लिखियलु हूंदी आहे, तंहिंजे करे ई उहा उन ई तरह जेको आहे न तव्हांखे अट्रैक्ट करे रही हूंदी आहे। शाइर जॾहिं बि लिखंदा आहिनि उहे पंहिंजे उन समाज जी अकासी करे रहिया हूंदा आहिनि ऐं समाज जी अकासी जेका हूंदी आहे उहा यकीननि उहा जेका आहे हिकु सचाई हूंदी आहे जंहिंखां असां डिनाए कोन था करे सघूं, जंहिंखां असां मुंहुं कोन था मोड़े सघूं। सो डिसंबर पंहिंजी मोकिलाणी ते आहे ऐं जॾहिं साल पूरो थींदो आहे त पोइ साल खे अलविदा बि कंदा आहियूं ऐं नए साल जे लाइ नयूं उमेदूं हूंदियूं आहिनि, खोड़ सारियूं दुआऊं हूंदियूं आहिनि। ऐं हीअ बि जेको साल असांखां मोकिलाए रहियो आहे, अॼु जॾहिं अॼु जी डेट ते पाण नज़र विझूं था त 26 डिसंबर आहे, बाक़ी ॿ टे ॾींहं आहिनि, पोइ डिसंबर जी अलविदाई आहे, पोइ नओं साल आहे। अच्छा, लाइव कॉलर आहिनि प्रोग्राम में, हुननि खे मां प्रोग्राम में वेलकम चवां थी। हेलो, अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम, कैसे हैं आप? ठीक हैं? हेलो, तव्हां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? तव्हां प्रोग्राम में शामिल थी चुका आहियो। अस्सलाम वालेकुम। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। मूंखे लॻे पियो वालेकुम सलाम जी, रहमतुल्लाहि बरकातहू। कीअं हाल है? खैरियत है? ठीक है। हेलो, आप कैसे हैं? ठीक हैं आप? अपना नाम बताएं, कहाँ से बात कर रहे हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप सुना? तबीयत ठीक है? अच्छी है? खैर खैरियत है? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, आपकी दुआएं। जी, हम डेरा समल खान से बात कर रहे हैं। हम पहले तो चाय बहुत ज्यादा इस्तेमाल कर रहे हैं, टिपाल तेजदम। हमें तो पता नहीं था कि हमें टिपाल मेजबान भी है। जी बिल्कुल, टपाल मेज़बान की स्पॉन्सरशिप है और यकीनन चाय बड़ी अच्छी बनती है, ज़बरदस्त चाय बनती है। जी, उसी तरह होगी जिस तरह टिपाल तेजदम हो या वेटल हो, ये दूसरे हैं। जी हाँ, बिल्कुल आप सही कह रहे हैं, बिल्कुल सही कह रहे हैं। उससे अच्छी होगी, लेकिन बात यह है कि हमें पता नहीं था, हमें मालूम नहीं था। जब से हम मेहरान टीवी देख रहे थे उसी दिन से कि टिपाल मेजबान चाय हम इस्तेमाल इंशाल्लाह जरूर करेंगे, क्योंकि इधर तो नहीं मिलती। इधर पता नहीं हमारे इलाके में आती है, डिया खान में आती है या नहीं आती, या डीजी खान में या तौसा शरीफ में। जी, अगर जी हाँ आप पूछिएगा, मिल जाएगी बिल्कुल। आप बताएं, प्रोग्राम कैसा लग रहा है आपको? प्रोग्राम बहुत अच्छा लग रहा है, इनामात हैं बहुत ज्यादा अल्हम्दुलिल्लाह। गरीब तो इसमें इसी में खुशहाल होगा, गरीब तो। जी जी जी, थैंक यू तो थैंक आपको यू। तो दुआएं भी करेगा, आपको इंशाल्लाह तो दिन रात जो रात दुगनी दिन दुगनी रात चुगनी तरक्की अता फरमाए।
आमीन आमीन। आप ज़रूर अपनी दुआओं में हमें याद कीजिएगा। डेरा गाजी खान इंशाल्लाह। का मौसम कैसा है? मौसम के हवाले से ज़रूर आप शेयर करें हमसे। मौसम इधर साफ है अभी अल्हम्दुलिल्लाह। ये डेरा इसमाइल खान है, मौसम साफ है। डी खान। माशाल्लाह माशाल्लाह जी, ज़बरदस्त। मेहरान टेलीविज़न का काम कैसा लगता है? डिफरेंट प्रोग्राम्स कैसे लगते हैं आपको? बहुत अच्छा लग रहा है अल्हम्दुलिल्लाह, बहुत जबरदस्त लग रहा है। हम ऐसे कहते हैं हम यही प्रोग्राम देखें और प्रोग्राम ना देखें, हम टीवी को बाकी चैनल है सब छोड़ दिए। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। आप प्रोग्राम में शामिल हुए, बड़ा अच्छा लगा। डेरा गाजी खान का असांजा कॉलर प्रोग्राम में नाज़रीन शामिल डेरा थिया। इसमाइल खान, गुलाम यासीन बलोच। ओके जी, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। डेरा गाजी खान का प्रोग्राम में कॉलर शामिल थियो ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां प्रोग्राम में शामिल थींदा आहियो। मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम आहे, स्क्रीन ते नंबर हले पियो, तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिल थी सघो था ऐं पंहिंजे प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। कारी मोहम्मद नईम तारी साहब मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां कुझु ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं। या नबी सब करम है तुम्हारा, ये जो वारे नियारे हुए हैं। अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं। अब कमी का तसव्वुर भी कैसा, जब से मंगते तुम्हारे हुए हैं। उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, पंजतन के वसीले से मांगा। उनके दरबार से जब भी मैंने पंजतन के वसीले से मांगा, पंजतन के वसीले से मांगा। मुझको खैरात फौरन मिली है, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं। कोई मुँह ना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको। कोई मुँह ना लगाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको। पास तक ना बिठाता था हमको। जब से थामा है दामन तुम्हारा, जब से थामा है दामन तुम्हारा, ये दुनिया वाले हमारे हुए हैं। जब से थामा है दामन तुम्हारा, दुनिया वाले हमारे हुए हैं। दूर होने को है अब ये दूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी। दूर होने को है अब ये दूरी, उनकी चौखट पे होगी हुजूरी। ख्वाब में मुझको आका के दर से हाज़री के इशारे हुए हैं।
خواب میں مجھ کو آقا کے در سے حاضری کے اشارے ہوئے ہیں. اب کمی کا تصور بھی کیسا جب سے منگتے تمہارے ہوئے ہیں. چاہتا ہے اگر نیک نامی آل زہرا کی کر لے غلامی. چاہتا ہے اگر نیک نامی آل زہرا کی کر لے غلامی. جن کے صدقے سے زاہد نیازی پرسکون غم کے مارے ہوئے ہیں. یا نبی سب کرم ہے تمہارا یہ جو وارے نیارے ہوئے ہیں. سبحان اللہ سبحان اللہ. یا نبی سب کرم ہے تمہارا یہ جو وارے نیارے ہوئے ہیں. ऐं यकीनन कसरत सां जॾहिं इंसानु दुरूद पाक पढ़ंदो आहे न, अव्हां जो को बि कमु हुजे, नेक कमु हुजे, जाइज़ कमु हुजे, अव्हां कसरत सां दुरूद पाक पढ़ो, वज़ू करे ऐं तव्हां सुठा कपिड़ा पाए पाक थी करे वेही ऐं तव्हां कसरत सां दुरूद पाक पढ़ंदा रहो. भले तव्हां पंहिंजा कम बि कंदा रहो ऐं उन्हनि कमनि खे कंदे कंदे तव्हांजे लबनि ते दुरूद पाक आहे. यकीन सां इंसानु चई सघे थो त तव्हांजो जाइज़ कमु यकीनन पूरो थिए थो ऐं ॾाढे ख़ूबसूरती सां पूरो थिए थो. नाज़रीन, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं प्रोग्राम में स्पॉन्सरशिप मौजूदु आहे. टपाल मेज़बान जी टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन. ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम. तव्हां ॾिसंदा रहिजो तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण. नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर वेलकम चवां थी, भलीकार चवां थी अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में. ऐं सुबुह मेहराण प्रोग्राम सां भरपूर साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो. टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन. ऐं हिन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम. घणो टाइम न वठंदसि, ॿिया महिमान प्रोग्राम में जॉइन करे चुका आहिनि. ॾाढो ख़ूबसूरत आवाज़ ऐं ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में लिखंदा आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पढ़ंदा आहिनि ऐं संदन नालो नात ख़्वानी जे हवाले सां समूरी सिंध में माशाअल्लाह सां मशहूरु आहे. द वन एंड ओनली नाले मिठो मैसर साहब हाजी गुलाम नबी मैसर साहब, जिन जा पाण फर्ज़ंद दिलि जी गहराई सां भलीकार तव्हांखे चऊं था. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जाने कॾहिं था. माशाअल्लाह जी माशाअल्लाह. कॉलर आहिनि, उन्हनि खे पहिरीं शामिल कयूं था प्रोग्राम में. हेलो अस्सलाम वालेकुम. हेलो अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. साईं छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अदा बिल्कुलु ठीकु. तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधाइजो. ख़ैर दऊं तव्हां ख़ुशि आहियो? तयारु प्रोग्राम मुंहिंजो ॾिसूं पिया, ॾाढो माशाअल्लाह मेहराण में ॾिसूं पिया प्रोग्राम तव्हांजो. नात ॾाढा भला साईं चया न माशाअल्लाह. जी जी महिरबानी महिरबानी. प्रोग्राम में तव्हां शामिल थिया आहियो, ॾाढो सुठो लॻो आहे. तव्हांखे वधीक नातो ॿुधाईंदासीं. तव्हां कहिड़े शहर मां कॉल कई आहे? दौलतपुर खां साईं. ज़बरदस्त ज़बरदस्त. जी ॿियो कुझु चवणु चाहींदव? बसि नात माशाअल्लाह भला ॿुधायो. बसि असां नातनि जा शौक़ीन आहियूं. बिल्कुलु अदा बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं. महिरबानी तव्हां प्रोग्राम में शामिल थियो. जी नाले मिठो मैसर साहब, जुमे जो ॾींहुं ऐं जुमे जे ॾियारे जे हवाले सां मेहरान टेलीविज़न जो सुबुह मेहरान प्रोग्राम. सभु प्रोग्राम पंहिंजी जॻह ते सुठा हूंदा आहिनि, पर जुमे जो जेको प्रोग्राम हूंदो आहे न, मूंखे बि ॾाढो सुठो लॻंदो आहे. ऐं ख़ासि तौर ते जॾहिं तव्हां अचो था ऐं पंहिंजी शाइरियूं खणी अचो था, माशाअल्लाह नयूं नातूं खणी अचो था. अॼु छा ॿुधाईंदव? अॼु बि तव्हांखे तादी मुंहिंजी लिखियल नात शरीफ़ आहे हिकिड़ी, उहा अव्हांजे जेके ॾिसंदड़ आहिनि असांजा, मुंहिंजे सुहिणे हबीब सां जेके प्यार था कनि, उन्हनि जी ख़िदमत में पेश कयूं था जहिड़ो असांजो हाल. हा हा बिल्कुलु बिल्कुलु. नात ज़रूरु ॿुधंदासीं ऐं थोरो मौसम जो बि ज़िक्र कंदा हलूं था. मौसम तब्दील आहे, ॾाढो स्वेटर वेटर पाए सफ़ा. हा बसि वरी पैक थी आया आहियो न?
नओं स्वेटर घुरायमि त मां चयो भला पायांसि त सही न, स्क्रीन ते माण्हू वञे कोई न्यूज़ है ज़रूर बिल्कुलु ज़बरदस्त। उन हिसाब सां जेको आहे सो दिलि चयो त वरी वास्कोड़ी वग़ैरह त पाईंदा आहियूं पिया। बिल्कुलु बिल्कुुलु, माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त। हिन मौसम खे कीअं एंजॉय कंदा आहियो? हा, मौसम त हाणे सियारे जी मौसम हूअं ई बहितरीनु आहे माशाल्लाह, जो हिन में सभु गुल फुल टिड़ी तयारु था थियनि ऐं माना हिकिड़ी हक़ीक़ी ख़ुशी जेका आहे उहा महसूसु फीलिंग्स जेके आहिनि सियारे में माण्हू जो थोरी मुनफ़रद थी वञनि न, ऐं गर्मियुनि में पोइ वरी माण्हू जेको आहे सो गर्मी जो प्रेशर वरी ॿिया मामलात हेॾो होॾा, पोइ उन हिसाब सां सियारो मौसम भली आहे। ऐं सभु जेके अलाह तबारक व ताला जूं नेमतूं आहिनि, जेके मेवात आहे या तव्हां जूं सब्जियूं आहिनि, सभु तरो ताज़ा ऐं पंहिंजे सीज़न जे हिसाब सां सोनियूं सताबियूं चौधारी सावक ई सावक नज़र पई अचे। इहे सभु ख़ुशूसियतूं जेके आहिनि इहे असां अलाह तबारक व ताला हिन मौसम खे अता कयूं। तव्हां सही पिया चओ। अच्छा, असांजो मुल्क त माशाल्लाह ख़ुशहाल असांजो मुल्क आहे, 4 मुंदूं नसीब थियनि थियूं। ऐं मूं प्रोग्राम में शुरू में ॻाल्हि कई मौसम जी तब्दीली, क्लाइमेट चेंज, बर्निंग इशू वारो वॾो टॉपिक आहे जंहिंते दुनिया ॻाल्हाए थी ऐं एक्सपर्ट्स ॻाल्हाइनि था ऐं असांखे डेटा मिली रही हूंदी आहे त छा असां जेको आहे न पंहिंजे माहौल में कंट्रीब्यूट कयो आहे, कहिड़े अंदाज़ में असांजी जेको आहे सो हवा तब्दील थी आहे, उनजा असर इंसानी ज़िंदगी ते, इंसानी सिहत ते, माहौल ते कहिड़ा आहिनि, इहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। पर हूअं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं था सियारे जी, त सियारो थोरो डिप्रेसिंग बि हूंदो आहे ऐं उहे मुल्क जिते हमेशह ई सीउ हुजे थो उन्हनि माण्हुनि खे हमेशह ई हिकिड़े जेको आहे न साइकेट्रिस्ट जी नीड पवे थी। पर असां जहिड़ा माण्हू जेकॾहिं असांखे इन तरह जी मौसम हुजे पोइ त सभु माना सफ़ा चरिया थी वञनि न। हा, न असां वटि अलाह जी महिरबानी सां इहो आहे, जीअं हाणे नॉर्दर्न एरिया आहे, जी जी, असांजा जेके आहिनि जेके पठान ब्रादर्स जेके ॿाहिरि आहिनि असांजा, हिन सीज़न में तव्हां उन्हनि खे घुमंदे फिरंदे ॾिठो हूंदो वीचारा खे कहिड़े माना को कहिड़ो कारोबार कंदा हूंदा अहिड़े हिसाब सां। पर पोइ मां सोचींदो आहियां इहा उन्हनि जी मजबूरी आहे, छाजे करे जो जून जुलाई में वञणु थियो त उते बि माना बर्फ़ जा जेके जबल ॼमिया पिया ऐं हिन सीज़नुनि में त चवनि था नारायण कागान या इहे जेके बि आहिनि न इहे माना नोगो एरिया थी माण्हू उते माना जेके आहिनि से रहणु उन्हनि जो तमामु मुश्किल थी थो वञे। पोइ जेके साहिब हैसियत माण्हू आहिनि उनजा ॿ घर आहिनि, जीअं एबटाबाद में घर अथनि या इस्लामाबाद में या सराउंडिंग में, उहे वरी पोइ माइग्रेट करे उन्हनि जबलनि मां ओॾे वञनि था, माण्हू रही नथो सघे। हा, त उते हीअ जेका सीज़न आहे ऐं एॾी थधि जेका आहे उहा वाक़ई मां तव्हां सां मुतफ़िक़ आहियां त उहा वाक़ई डिप्रेस करे छॾे थी ऐं माण्हू खे तमामु हिकिड़ो सुस्त करे छॾे थी। पर कुदरत पंहिंजे निज़ाम खे पाण हलाए थी, इंसानु जेको जिथे रहे थो जबलनि जे गारनि में बि माण्हू रही पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि था, जिते 6 महीना राति आहे, जिते 6 महीना ॾींहं आहे, उहे बि माण्हू सर्वाइव कनि था। माना हिकिड़ो इंसान खे अलाह तबारक व ताला सघ अता कई आहे, जंहिं ख़िते में उहो माण्हू पैदा थिए थो उन ख़िते जा जेके मामलात जेके आहिनि उहो इंसानु जेको आहे बर्दाश्त करे थो वञे। पर जीअं माना ओचिते असां वटि बि जीअं 2-4 साल पहिरीं हिकिड़ो तमामु घणो शदीद सियारो थियो, तमामु घणी थधी, त माना अॼु ॼण त मफ़लूज थी वियो माण्हू, रोड रस्ता ॼण विरान पिया लॻनि, माना 12 बजे खां पोइ पियो वञे सुबुह थी। तव्हां सही पिया चओ, बिल्कुलु इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। ऐं असां जेको आहे सुबुह जो बि जॾहिं जल्दी जल्दी में निकिरंदा आहियूं तव्हां परे परे ताईं तव्हांखे जेको आहे न उहा महक ऐं धुंध नज़र अची रही हूंदी। महक त कुदरती मौसम जी तब्दीली हूंदी आहे, उहा महक ॾाढी जेको आहे न असांजे लाइ हिकु फ़ाइदा बि हुन में कुझु मौजूदु आहिनि। पर जेका धुंध थिए थी न उन में असांजी पंहिंजी जेका आहे न उहा कोताही आहे, असां पाण पंहिंजे माहौल खे गदिलो कयो आहे, त उहा जेका धुंध आहे उहो जेको फोग आहे न असांखे इन तरह तमामु घणो मिली रहियो हूंदो आहे। बाक़ी ॻाल्हि कजे थी पाकिस्तान जी, त लाहौर पंजाब ख़ासि तौर ते ॾाढो इफेक्टेड आहे ऐं पंजाब में तमामु घणी जेको आहे सो आलूदगी आहे, माहौलियाती गदिलाइण आहे ऐं जंहिंजो असरु यकीननि पोइ असांजे सूबे ते बि थिए थो। जेॾी महिल बि घरां निकिरो टाइमली निकिरो, ख़्याल सां निकिरो ऐं ड्राइविंग जॾहिं तव्हां करियो था त उहो चवंदा आहियूं न त जॾहिं रोड ते माण्हू हली रहिया हूंदा त ईअं सम्झो त ॿियनि खे अखियूं आहिनि ई कोन, सिर्फ़ु असांखे ई अखियूं आहिनि, त पंहिंजो एहतियात लाज़मी आहे। अच्छा, नाले में मैसर साहिबु स्कूल बि बंदि आहिनि ऐं जंहिंखे विंटर वेकेशन्स चयो वञे थो, सो ॿार सभु घरनि में आहिनि ऐं वालिदैन खे सुठो हिकिड़ो वक़्तु मिले थो बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। ॿारनि जी फरमाइशूं बि थियनि थियूं त केॾी महिल चवनि था त कहिड़े पासे हलूं घुमण फिरण, कहिड़े माना ॿार जेको आहे भरपूर इंजॉय था कनि। हा, ऐं माना जेके फ़र्ज़ु कयो
माइग्रेट करे वॾनि शहरनि में माण्हू रहिया आहिनि उन्हनि खे बि हिन 10 ॾींहंनि में पंहिंजे ॻोठ वञण जो हिकिड़ो मौक़ो मिले थो ऐं सीज़न बि सुठी आहे ऐं को एसिन वग़ैरह जी बि ज़रूरत कोन थी पए थधिकार लॻो पियो आहे ऐं पोइ वञनि था ॻोठनि में पोइ वरी साग पलियूं ऐं पंहिंजो डंडुनि जूं मच्छूं उहे बि खाई जेको आहे माण्हू हिकिड़ो पंहिंजी माज़ीअ खे पंहिंजे नंढपण खे यादि था कनि इहो हिकिड़ो थिए थो हिन 10 ॾींहंनि में। ऐं जॾहिं बि तव्हां को बि किताब खणी पढ़ो न को बि सिंधी वेंदो न ॿाहिरि दुनिया जा केतिरा बि मुल्क घुमे पर उते वेही करे उहो एटलांटिक जे महासमुंड ते जेकॾहिं उहो मौजूदु आहे तॾहिं बि उतां जी आइस्क्रीम खाईंदे बि हू पंहिंजी मटियारी जी आइस्क्रीम खे ज़रूरु यादि करे थो ऐं उतां जी मच्छियूं खाईंदे पंहिंजा झींगा ऐं मच्छियूं यादि करे थो ऐं हिन तरह बि ज़िक्र करे थो त जिथे बि हुजऊं दुनिया जी कंहिं कुंड में कुर्च में हुजऊं पर उहो सिंधी पले वारो टेस्ट कोन थो मिले उहा असांजी जेका दरिया जी सिंधी समुंड जी जेका मच्छी आहे हुनजो टेस्ट असांखे किथे कोन थो मिले जेकॾहिं उहो किथे उनखे किथे नंढो हट नज़र अची थो वञे ऐं उते जेकॾहिं उहो ॻंढो मिले थो रंग बरंगी त हुनखे पंहिंजे ॻोठ जो उहो ॻंढो यादि अचे थो उहे रंग यादि अचनि था उहो नंढपण यादि अचे थो सो ॿारोतण तॾहिं ई चवंदा आहिनि त उन ॿार खे तव्हां भरपूर मौक़ो ॾियो त हू पंहिंजे ॿारोतण में उहे रांदियूं बि खेॾे हुन वक़्त खे इंजॉय बि करे ऐं सुखियो सतावो माना हुनजो उहो ॿारोतण हूंदो न त उहो हुनजे लाइ आख़िर ताईं हुनजी ज़िंदगी जे आख़िरी हिसे ताईं हुनजे लाइ काराइतो आहे ईअं आहे नाले बिल्कुलु मेमोरी पावर वधंदो न हिकिड़ो तव्हां ॾिसो न तव्हां ओड़नि जॻहियुनि ते वञो था जिते तव्हांजी मेमोरी अपडेट थिए थी जेके शयूं तव्हां माज़ी में ॾिसी आहियो 10 साल 15 साल पोइ ते तव्हां वेंदव तव्हां में त तब्दीलियूं अची चुकियूं हूंदियूं पर उहे जेके शयूं आहिनि उहे जेके माना जेके पेचरा आहिनि या जेको दरो दीवार आहे उहे त उहे साॻा बीठा आहिनि या उतां जा जेके माना सम्झो हंध आहिनि निशान आहिनि आसा आहिनि पासा आहिनि उहे तक़रीबन साॻा आहिनि त उहे तव्हांजे यादनि सां जुड़ियल आहिनि ऐं पोइ तव्हां वरी पोइ पंहिंजे माज़ी में हलिया था वञो ऐं माज़ी हर हिकु माण्हू जो ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे छो जो माज़ी में मिसाल जी ॻाल्हि जीअं मां अकेलो आहियां मतिलबु पर माज़ी में मुंहिंजो पीउ माउ मूं सां गॾु हो मुंहिंजूं भेनरूं बि मूं सां गॾु हुयूं ऐं हिन महिल प्रेज़ेंट पोज़ीशन में माना मुंहिंजी पंहिंजी फैमिली आहे त वरी अॻिते हली मुंहिंजी फैमिली में मिसाल जी ॻाल्हि मुंहिंजा जेके औलाद आहे अहलो अयाल आहे उहो जेकॾहिं शादियूं कंदो हलियो वेंदो उहो मुंहिंजे लाइ माज़ी इंतिहाई ख़ूबसूरत थी वेंदो इंसानु ॾींहों ॾींहुं अकेलाइप जे तरफ़ सफ़र थो करे नंढपण में तव्हां ॾिसंदो चाचो मामो जेको ईंदो तव्हांजा अचे माना ॻिटा पटींदो प्यारु कंदो ॿियो टियों वरी माण्हू वॾो थींदो त उहे चाचा मामा वरी पोइ मिसाल जी ॻाल्हि एतिरो माना उनमें कशिश न रहंदी त अहिड़े नमूने सां हर हिकु जेको शुरूआती दौर आहे न उहो मोहबतुनि जो दौर आहे हलंदो थो अचे हलंदो थो पोइ हली 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 आख़िरकार माण्हू अकेलो थी वरी क़बर में हलियो सही आहे इहो हिकिड़ो साइकिल आहे न नंढपण खां उहो तव्हां कीअं उहो जवानी वारो सफ़र तइ करे ऐं तव्हां पंहिंजी वॾी उमिरि में अचो था उन खां पोइ वापसि जॾहिं इंसानु वरे थो न उन जी गोल दाइरे में त उहो ॿार वांगुरु जेको आहे सो हीणो बि थी वञे थो उनजी ताक़त बि उन तरह उनजो साथ नथी ॾिए ऐं पोइ आख़िरियों जेको आरामगाह आहे इंसानु वञी उते पहुचे थो हीअ ज़िंदगी जो सफ़र आहे हिकिड़ो साइकिल आहे जेको हर इंसान जी ज़िंदगी में हुजे थो इन सां ई ज़िंदगियूं हुजनि थियूं न नाज़रीन असां अॻियां वधूं था नाले मिठ मैसर साहिबु तव्हांखे नात चयूं ज़रूरु मां ॿुधंदमि ऐं ज़रूरु असां जेको आहे नात पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदासीं हमारी ज़ुबानी पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक वठूं था नाज़रीन प्रोग्राम में असां ब्रेक जी तरफ़ वधूं था पर स्पॉन्सरशिप मौजूदु आहे प्रोग्राम में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन सो इन कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम न्यूज़ ब्रेक आहे न्यूज़ ॿुधूं था वापसि अचूं था कंटिन्यू कयूं था ऐं हा जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे वीर भलीकार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं सुबुह मेहरान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं नाज़रीन खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम चांहि जो कप मुंहिंजे हथ में आहे टपाल मेज़बान ऐं जॾहिं सुबुह जी ॻाल्हि कंदा आहियूं
सुबुह जो प्रोग्राम ऐं रोज़ जी बुनियाद ते कंडक्ट कंदी आहियां, सूमर खां वठी जुमे ताईं वहाँ ताईं लाइव असां प्रोग्राम पहुचाईंदा आहियूं। खोड़ सारियूं ॻाल्हियूं, खोड़ सारा टॉपिक्स, खोड़ सारा महिमान असांजे पूरे वीक में असांखे जॉइन कंदा आहिनि ख़ूबसूरत अंदाज़ में हिकिड़े सुठे पैटर्न तहत। ऐं डायरेक्शन मुर्तज़ा मजबूर साहब जिन जी हूंदी आहे, उन्हनि जूं कोशिशूं, उन्हनि जूं महिनतूं हूंदियूं आहिनि, प्रोग्राम मां ताईं ख़ूबसूरत अंदाज़ में पहुचंदो आहे। चांहि जी कप जी नीड ज़रूरु पवंदी आहे। प्रोग्राम में वेहंदे बि मां चांहि जेको आहे न यादि कंदी आहियां, डायरेक्टर साहब खे चवंदी आहियां त असलम साहब अञा चांहि खणी कोन आया आहिनि, ऐं चांहि अची वेंदी आहे त पोइ माना ईअं लॻंदो आहे त प्रोग्राम सफ़ा जेको आहे न हाणे ख़ूबसूरत अंदाज़ में कंडक्ट करे सघंदसि। खोड़ सारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं असां खोड़ सारियूं शयूं शेयर कंदा आहियूं। नाले मिठो मैसर साहब मौजूदु आहिनि, कारी नईम ताहिरी साहब मौजूदु आहिनि, उन्हनि सां प्रोग्राम कंडक्ट कयां पई। जी नाले मिठो मैसर साहब, इंटरनेशनल कुझु यकीनन बहस अवां ईअं असां ॿुधूं था, ॿ मुफ़्ती साहिबान आहिनि, जी जी, उन्हनि जो बहस जेको साम्हूं आयो आहे उन ते अवां छा चवंदव? हा, इहो दिल्ली में थियो हिकिड़ो बहस हो जंहिंमें मुफ़्ती शुमाइल साहिबु ऐं ॿियो असांजो वॾो शाइर आहे हिंदुस्तान जो, फिल्मी दुनिया जो, जावेद अख्तर साहिबु, इन्हनि जो पाण में बहस मुबाहिसो थियो। हिकिड़ो अलाह तबारक व ताला, माना जावेद अख्तर साहिबु जो मौक़िफ़ हुयो त अलाह कोन्हे को, ऐं मुफ़्ती शुमाइल उनखे माना रिलीजियस जे हिसाब मज़हबी हिसाब सां के बि माना आर्ग्यूमेंट न ॾिना, बल्कि ईअं ई ॿुधाईं त मक़सदु बहस वॾो आहे। हाणे असांजी एतिरी को माना न की स्टडी आहे जो असां हुन ते ॻाल्हायूं, पर क़ुर पाक जूं जेतोणीकि असां हुनखे तर्जुमो क़ुर पाक में पढ़ियो आहे त अलाह तबारक व ताला पंहिंजी वहदानियत खे पाण ई बयानु कयो आहे, ऐं जंहिंमें अलाह तबारक व ताला हिकिड़ो एक्सप्लेन कयो आहे। क़ुर पाक जो सूरत आहे, सूरह नमल आहे शायदि, उन जूं आयत शुरू वारियूं आयतूं जेके आहिनि 5-6, उन्हनि में अलाह तबारक व ताला इहो बावर करायो आहे ऐं इहो ॿुधायो अथई त हाणे ॾिसो तव्हां नथा मञो, पर असां तव्हांजे लाइ न फ़िक्र करण वारनि जे लाइ घणियूं निशानियूं छॾियूं। जेके माण्हू चवनि था बाबा कुदरत अलाह तबारक व ताला हज़ारे साल पुराणी काइनात आहे, इहो पोइ अॻु में अलाह तबारक व ताला जेको जावेद अख्तर साहिबु चवे पियो त बाबा अलाह तबारक व ताला छा पियो करे या कीअं पियो करे, उन लाइ अलाह तबारक व ताला चए थो त ॾिसो तव्हां माना फ़िक्र कयो त हिकिड़ी ज़मीन आहे या हिकिड़ियूं पहाड़ियूं आहिनि, उहे पहाड़ियूं जेके आहिनि के वॾियूं आहिनि के नंढियूं आहिनि, त इन्हनि खे तव्हांजो अकुलु छा चवंदो, तव्हांखे केरु चवंदो की फलाणे माण्हू बणायूं आहिनि त तव्हां एक्सेप्ट न कंदव उनखे, पर जे तव्हां चवंदो त कुदरती तरह सां थियनि, नेचर जे हिसाब सां ठहियल आहिनि, त तव्हांजो ज़हन एक्सेप्ट कंदो। त इंसान जे हथ जी इहा शइ न आहे। ऐं साॻे वक़्तु अलाह तबारक व ताला चवे थो त पाणी जो रंग बि साॻियो, मिटी जो रंग बि साॻियो आहे, पोइ उन मां जेके फुटंदड़ गुल आहिनि उन्हनि जो रंग अलॻि अलॻि छो आहे? इहो ई त अलाह तबारक मां ख़ुदा आहियां जेको सभिनी खे माना इहो अहिड़े नमूने सां पैदा थो कयां। तव्हां थोरी उन में रंग मिलायो फिको या ॻाढ़ो या साओ, इहा मुंहिंजी कुदरत आहे जो मां उन मिटी जो रंग बि साॻियो, पाणी जो रंग बि साॻियो उन मां। ऐं अलाह तबारक व ताला चए थो मां समुंड पैदा कयो आहे, समुंड में माना जेको आहे सो तव्हां जीअं तव्हां पंहिंजो पेट जो गुज़र करे सघो, उन मां मच्छियूं मारे खाई सघो, ऐं उन में एतिरी मादनियात आहे जंहिं मां तव्हां ज़ेवर या ॿियूं कुझु ठाहे ऐं तव्हां इस्तेमालु करे इंसान जो अकुल दंग रहिजी थो वञे। रब जी काइनात एतिरी वसी आहे, अलाह तबारक व ताला ख़ुदि इहो चवे थो त अलाह तबारक व ताला खां सवाइ ॾिसो न तव्हां हिकिड़ियूं ॿिनी शयुनि ते माण्हू गौर करे त इंसान कंहिंजे घर में धीअ थियूं ॼमनि, कंहिंजे घर में पुट था ॼमनि, इहो इन सिस्टम खे केरु थो हलाए? अलाह तबारक व ताला थो हलाए। हज़ारे करोड़े माण्हू आहिनि, सभिनि जा चेहरा अलॻि आहिनि, घर में सभिनी भातियुनि जा चेहरा कंहिंजी फिंगर प्रिंट एतिरा अरबे माण्हुनि कंहिंजी फिंगर प्रिंट नथी मिले। इहो त माना मुमकिन ई कोन्हे न, माना अलाह तबारक व ताला आहे ऐं असां ख़ुशनसीब आहियूं। अलाह तबारक व ताला जी वहदानियत खे मञणु घुरिजे। असां इहो चवंदासीं, सभु कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। तव्हां बिल्कुलु सही चयो पिया नाले मिठा मैसर साहिबु। अलाह साईं सभिनीनि खे हिदायत ॾे। रब जी जेका काइनात आहे, रब जी जेका कुदरत आहे, उहा जेका रब जी वसत आहे, उनखां को बि इंसानु इनकारी नथो थी सघे। पोइ जेकॾहिं को इंसानु भटकी वञे थो, कोई इनकारी थिए थो, त रब साईं हुनखे हिदायत ॾेई सघे थो। दुनिया वञी अलाए
कहिड़ियुनि ईजादनि ते पहुती आहे, हेॾियूं गैलेक्सीज़, हेॾियूं कहकशाऊं, अलाए त छा छा आहे दुनिया में। असां हिते वेही अॼु बि जेको आहे सो इन्हनि बहस दुनिया में थियनि था, असां वटि छा इहे असां ॻाल्हि कयूं, पर इंसानु अलाए किथे वञी पहुतो आहे। बेशक जेकॾहिं इंसान में उहा उमेदु आहे पंहिंजे रब ते, उहो यकीन आहे, उहो तवक्कल आहे, त पोइ इंसानु किथां खां किथे पहुचो वञे। एतिरा इहे बि मिसाल असां वटि दुनिया में यकीननि मौजूदु आहिनि। नाले मिठो सर साहिबु जी तरफ़ ई अॻियां वधंदसि, नातिया कलाम को ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दिल थी चए हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। आहे उम्मतिन ते हर जगह मेहरबानी हुजूर जी, दिल थी चए हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। अहिड़ो दर मालिक ॾसियो जेको बेमिसाल आ, हा बेमिसाल आ। कायनात जे हर शइ अंदरि उन जो जमाल आ, उन जो जमाल आ। गुल में भी खुशबू पाक आ, निशानी हुजूर जी, दिल थी चए हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। को कंहिंजो नौकर आहे मां नौकर हबीब जो, नौकर हबीब जो। जड खां मिली हीअ नौकरी खुलियो दर नसीब जो, खुलियो दर नसीब जो। मुंहिंजो घर ऐं मां बि त खावां थो मानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। आहे उम्मतिन ते हर जगह मेहरबानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। तारीफ़ में छा छा लिखां लफ़्ज़ ई नथा मिलनि, लफ़्ज़ ई नथा मिलनि। अल्लाह जे महबूब सां नाता निभाया जन, नाता निभाया जन। से चवन प्या नाहे ज़ात का सानी हुजूर जी, दिल थी चए हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी, दिल थी चवे हर हर कयां नात ख्वानी हुजूर जी। ईमान जो तोहफ़ो मिलियो मिठड़े रसूल खां, मिठड़े रसूल खां। केॾो प्यार उम्मत सां कयुनि पुछ तूं बतूल खां,
पुछ तूं बतूल खां जंहिं मुंहुं मुबारक ते ॾिठी परेशानी हुज़ूर जी दिल थी चए हर हर कयां नात ख़्वानी हुज़ूर जी हा हा दिल थी चवे हर हर कयां नात ख़्वानी हुज़ूर जी नाले मिठा शल मरण ताईं हीअ ड्यूटी थिए नसीब हीअ ड्यूटी थिए नसीब चाहत आ जंहिंजी करीम सां सो कीअं ग़रीब थिए हा कीअं ग़रीब थिए नाले मिठा शल मरण ताईं हीअ ड्यूटी नसीब थिए ड्यूटी नसीब थिए चाहत जंहिंजी करीम सां सो कीअं ग़रीब थिए हा कीअं ग़रीब थिए ख़ैरात जन खाधी वठी लासानी हुज़ूर जी दिल थी चवे हर हर कयां नात ख़्वानी हुज़ूर जी हा हा दिल थी चवे हर हर कयां नात ख़्वानी हुज़ूर जी आहे उम्मतन ते हर जगह महिरबानी हुज़ूर जी हा दिल थी चवे हर हर कयां नात ख़्वानी हुज़ूर जी सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ ऐं इलाही दिलि सां तव्हां नात पढ़ी आहे ॾाढी ख़ूबसूरत लॻी ऐं प्रोग्राम में जेको आहे न उहो सुकून ऐं सुरूर छाइजी वेंदो आहे जॾहिं बि नात ॿुधंदी आहियां त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो माहौल हूंदो आहे हिकिड़े स्टूडियो में असां बंदि वेठा हूंदा आहियूं अवां ताईं स्क्रीन जे थ्रू प्रोग्राम पहुचाए रहिया हूंदा आहियूं त स्टूडियो में ॾाढो हिकिड़ो सुकून छाइजी वेंदो आहे थी सघे थो घरनि में किथे केरु ॻाल्हाईंदो हुजे को घोड़ हुजे को ॿारु खिटो कंदो हुजे रोईंदो हुजे पर हिते वेही करे ॾाढो मूंखे जेको आहे न सुकून महसूसु थी रहियो हूंदो आहे अच्छा नाले मिठा मैसर साहिबु अव्हां खां बि थोरो पुछंदमि छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे अव्हां बि हिकिड़ो ऑफिशियल सर्विसिस में इंजन में आहियो उहा जॉब हली रही हूंदी आहे की जेके मोकलूं हूंदियूं आहिनि छा मोकलूं अव्हांखे बि मिलंदियूं आहिनि न असांखे न मिलंदियूं आहिनि पर असांखे वरी पोइ मोकल मिली वेंदी आहे माना छो जो कैजुअल लीव जेके महीने में 2 करणियूं हूंदियूं आहिनि हूअं त पोइ किन किन डिपार्टमेंट में सख़्ती आहे वरी असांखे हुज़ूर जी सना ख़्वानी जे करे ऑफिसर बि ॾाढो माना असां सां महिरबानी कंदा आहिनि हा पोइ उहे चवंदा आहिनि बाबा ठीकु आहे हाणे भला जेको आहे जे 2 ॾींहं खनि माना वधीक मोकल घुरंदा हुअनि त ॾेई छॾींदा आहिनि इहा उन्हनि जी महिरबानी आहे अलाह साईं ऐं उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाईंदो जो उहे असां त आहियूं त बराबरि मुलाज़िम त सभु साॻा ई आहियूं न पर मालिकनि जो शान बयानु कयूं था शायदि उनजे करे हुननि असां सां थोरो हथु हल्को रखनि था वरी पोइ कोशिशि कंदा आहियूं त माना निभायूं ड्यूटियूं बि की असां वटि वरी कमु आहिनि असांजो वर्क्स एंड सर्विस डिपार्टमेंट आहे पोइ कमु हूंदो आहे त पोइ राति जो सुम्हणी ताईं वेही बि कंदा आहियूं ऐं वरी जे न हूंदो आहे कमु त छो असां वटि पब्लिक डीलिंग कान्हे का असां वटि वरी मख़सूस माना थींदा आहिनि जेके माना डेवलपमेंट जा कम आहिनि एस्टिमेट्स वग़ैरह हूंदियूं आहिनि चेकिंग हूंदी आहे ॿियो टियों जो करिणो हूंदो आहे कमु त उहो पोइ माना राति जो असां कॾहिं कॾहिं सुम्हणी बि थियो वञे हा त पोइ उन हिसाब सां ईअं पाण नाले मिठा मैसर साहिबु चई सघूं था त हर वर्क प्लेस जो हिकिड़ो पंहिंजो जेको आहे न डिफरेंट कमु थिए थो त पोइ कम जे हिसाब सां जॾहिं कमु आहे त पोइ वेही माण्हू यकीनन पूरो कंप्लीट करे थो जेकर न आहे त थोरो रेस्ट बि अची वञे थो गवर्नमेंट एम्प्लॉय खे थोरी सहूलियत बि आहे पंहिंजी जॻह ते सरकार ॾिसो न 2 महीने 2 मोकलियूं माना तव्हांखे ॾिनियूं आहिनि रेज़की मोकलूं इहे साल सॼे में तव्हां माना कयो था त ठीकु आहे जे न कयो था त ख़तमु थी वञनि वरी ॿियूं वरी कुझु माना मोकलियूं अहिड़ियूं आहिनि जेके वरी माना जेकॾहिं 2 साल 3 साल केरु माण्हू नथो करे त उनजी उहे जमा थियनि थियूं पोइ जॻह कंहिंखे ठाराइणी आहे कंहिंखे धीउ जी शादी कराइणी आहे कंहिंखे पुट जी त उहे गॾिजी वरी मोकलूं मिलनि थियूं इहो आहिनि तंहिंजे करे माण्हू चाहींदा आहिनि त गवर्नमेंट जॉब को चाहींदो बि आहे ऐं बिज़नेस माइंड असां वटि इहो बि हिकिड़ो रीज़न आहे त बिज़नेस माइंड अॼु ॾींहं ताईं असां वटि माण्हुनि में तयारु कोन थी सघियो आहे ख़ैर इहो बि हिकिड़ो अलॻि व्यवसाय प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं नईं ताहिरी साहिबु मौजूदु आहिनि कारी साहिबु तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं बिस्मिल्लाह कजो क्या सुनाएंगे जी बिस्मिल्लाह
اس کرم کا کروں شکر کیسے ادا، 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 جو مجھ پہ میرے نبی نے کیا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا۔ سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ، سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ، اس کرم کا کروں شکر کیسے ادا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا۔ لمحہ لمحہ ہے مجھ پہ نبی کی عطا، لمحہ لمحہ ہے مجھ پہ نبی کی عطا، دوستوں اور مانگوں میں مولا سے کیا، دوستوں اور مانگوں میں مولا سے کیا، کیا یہ کم ہے کہ میرے خدا نے مجھے، کیا یہ کم ہے کہ میرے خدا نے مجھے اپنے محبوب کا امتی کر دیا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا۔ ذکر سرکار کی ہے بڑی برکتیں، مل گئی راحتیں عظمتیں رفعتیں، ذکر سرکار کی ہے بڑی برکتیں، ذکر سرکار کی ہے بڑی برکتیں، مل گئی رحمتیں عظمتیں رفعتیں، میں گناہگار تھا بے عمل تھا مگر، میں گناہگار تھا بے عمل تھا مگر، مصطفیٰ نے مجھے جنتی کر دیا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا۔ سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ، سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ، جو بھی آیا ہے محفل میں سرکار کی، حاضری مل گئی اس کو دربار کی، جو بھی آیا ہے محفل میں سرکار کی، جو بھی آیا ہے محفل میں سرکار کی، حاضری مل گئی اس کو دربار کی، حاضری مل گئی اس کو دربار کی، کوئی صدیق فاروق عثمان ہوئے اور کسی کو نبی نے علی کر دیا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا، اس کرم کا کروں شکر کیسے ادا۔ سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ، سیدی یا رسول اللہ، سیدی یا حبیب اللہ۔ سبحان اللہ سبحان اللہ، ماشاء اللہ انتہائی خوبصورت کلام۔ ناظرین اساں بریک کی طرف اگیا ودھنداسیں، پو پروگرام کے ودھیک کنٹینیو کیوں تھا۔ پروگرام میں ساتھ موجود ہے ٹپال میزبان، جو ٹپال میزبان سندھ جی نمبر 1 چاہیں واپس کھڑی آئی ہے پنجے صارفین کے لیے سب کا وڈی کیمپین جس تو تمام بھی بھنجی سکو تھا، کھٹے سکو تھا کھوڑا سارا قیمتی انعام۔ ٹپال میزبان جس نے جمالو ٹی وی شو
थींदो हाणे तव्हांजनि पंहिंजनि शहरनि में ऐं तव्हां खटे सघंदव खोड़ सारा क़ीमती इनाम। ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह महिराण। साथ मौजूद है टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चाहे वापस खणी आई है पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ सब खां वॾी कैंपेन। उन कैंपेन जो हिस्सो तव्हां बि बणिजी सघो था, खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। प्रोग्राम की तरफ अॻियां वधूं था। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे मां पहिरीं शामिल करणु चाहींदमि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी तव्हांखे भली कार चऊं था। अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां ॻाल्हायो पिया? फकीर लखानो संजवाणी पियो ॻाल्हायां, स्टेशन पाटोयो खां। वाह वाह, ज़बरदस्त। प्रोग्राम में शामिल थी विया आहियो, छा चवणु चाहींदव? हाँ साईं, मैं सर साईं नाले मूंखे साईं जो वालिद साहब सां हिकिड़ो दफ़ो असांजी मुलाक़ात थियल आहे खैरपुर में दरगाह पीर ॻोठ पीर साहब आयारे जो ॻोठ आहे। सुभान अल्लाह, माशाअल्लाह साईं, माशाअल्लाह। साईं खे थोरो अर्ज़ाद रहे भाई रहमतुल्लाह अलैह जे बारे में का असांखे सुठी का साईं हाजी साहब जो को ॿुधायो इमानी की शरीफ़। हाँ साईं, ॿुधायूं था। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढो सुठो लॻो प्रोग्राम में तव्हां शामिल थिया आहियो, तव्हांजी महिरबानी। अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। जी नाले में ठवैसर साहब। जी जी ॿुधायूं था साईं खे। बिल्कुलु बिल्कुलु। बाबो साईं सिंध जे कुंड कुर्छ में मबूअनि जी सनाख्वानी हुन कई आहे। माण्हू तमामु वालियाना प्यार कनि था अॼु बि हुन सां, ऐं उनजे सदके मूंसां बि तमामु माण्हुनि जो जेको मक़सदु सिंध जो हर हिकु ॻोठ जितो आहे उतो माना माण्हू चवंदा आहिनि साईं हाजी साहिबु असांजे ॻोठ में आयो, को चवंदो शादी जे प्रोग्राम में आयो, को चए मेराज शरीफ़ जो प्रोग्राम, को चए असां मिलाद शरीफ़ कयोसीं हुन में। इहो माना हिकिड़ी वॾी कमु आहे न, इंसान जो कमु आहे। ऐं हुज़ूर जी सना जंहिं बि कई आहे उहो असांजो वरी बाबो साईं ॼण त पैदा ई सना ख़्वानी जे करे थियो। बेशक बेशक। पाणी तव्हां सिर्फ़ु नथा चओ, इहो हर ॿुधंदड़ जंहिंखे ख़बर आहे उहो ईअं ई चवे थो। बिल्कुलु ईअं ई आहे जो उनजी जेका बेशक संदसि नात शरीफ़ आहे मशहूर ज़माना। हा ॿुधंदासीं बिल्कुलु। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। क्या बात मदीने दी है, क्या बात मदीने दी। ये दुनिया खांदिए खैरात मदीने दी। ये दुनिया खांदिए खैरात मदीने दी। पढ़िए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे, पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा। पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे, पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे। हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा। तो बि दर तां तड़ियो त बि वाह न आ, तुंहिंजो शान ही शाहन शाह न आ। तो बि दर तां तड़ियो त बि वाह न आ, तुंहिंजो शान ही शाहन शाह न आ।
छो जो धुर खां वठी मूं ते नज़र धरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा ऐं तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी ओ सुहिणा खाधोसीं छा छा न वठी तुंहिंजे दरवाज़े तां दान वठी वो मिठा खाधोसीं छा छा न वठी घुरूं भोर तॾहिं बीणा झोल भरे घुरूं भोर तॾहिं बीणा झोल भरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा ऐं मूंखे मुंहिंजे कुसूर जी माफ़ी ॾियो साईं कढी रंजू असां ॾांहुं राज़ी थियो वो मूंखे मुंहिंजे कुसूर जी माफ़ी ॾियो कढी रंजू असां ॾांहुं राज़ी थियो तुंहिंजी सरंदी पई मुंहिंजी की न सरे तुंहिंजी सरंदी पई मुंहिंजी की न सरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा ऐं सभु कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ ओही मिसकीन मैसर तुंहिंजो आ सभु कंहिंखां सखी दर तुंहिंजो आ मिसकीन मैसर तुंहिंजो आ पंहिंजो कर्तव्यनी मुंहिंजो यां ठरे पंहिंजो कर्तव्यनी मुंहिंजो यां ठरे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा अल्लाह हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा पंहिंजे दर ते सॾे पंहिंजा कुर्ब करे हाणे हीअं छिन दे माण्हू छा चवंदा सुभान अल्लाह माशाल्लाह माशाल्लाह ॾाढो दिलि सां पढ़ियो अथव हूअं बि माना माशाल्लाह दिलि सां ई पढ़ंदा आहियो त अॼु लॻे पियो घणो महसूसु थिए पियो घणेई दिलि वटां तव्हां पढ़ियो आहे ऐं कलाम ऐं हाजी गुलाम नबी मैसर साहिब खे जॾहिं हुतां हुज़ूर जे दर तां वठियो पिए विया रोई ऐं पढ़नि था ऐं ज़ोर सां पढ़नि था ऐं दाहिनि था पोइ चवंदा ई बसि अलाह वारो छॾियोसि बाबा अहिड़ो किसो ख़ूबसूरत आहे तमामु प्यारो इहो किसो आहे हा बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में आयो तव्हां टाइम ॾिनो कारी साहब तव्हांजी महिरबानी तव्हां आयो प्रोग्राम में तव्हां असांखे टाइम ॾिनो लास्ट में इन शॉर्ट तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज ॾींदव मैसेज इहो ई आहे त दुनिया में बाहि पई आहे जेतिरो थी सघे पंहिंजो मोहबत जो रोल अदा कयो हा मोहबत सां पेश अचो ॿ माण्हू विढ़ियल आहिनि त उन्हनि जो सुलह करायो पाण में नफ़रतूं ख़तमु कयो ज़िंदगी तमामु मुख़्तसर आहे ऐं कुझु न कुझु कयो ज़ीरो खां ज़िंदगी आहे कुझु न कुझु स्कोर ठाहियो कुझु न कुझु पंहिंजे लाइ कयो पंहिंजे बचनि जे लाइ कयो पंहिंजे ख़िते जे लाइ कयो पंहिंजी धरती जे लाइ सही नाले मिठा मैसर साहब टाइम बिल्कुलु बि असांखे वधीक इजाज़त नथो ॾिए ॿिन्हिनि महिमाननि जी इलाही मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां आयो तव्हां टाइम ॾिनो अव्हांजी मौजूदगी सां ई प्रोग्राम ख़ूबसूरत बणिजे साईं तमामु व्यूअर्स ताईं पहुतो प्लेजर फॉर अस नाज़रीन पूरे प्रोग्राम सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंधी नंबर 1 चाहे वापसि खणी आई आहे
पंहिंजे सार्फ़िन जे लाइ सभ खां वॾी कैंपेन। टपाल मेज़बान जश्न जमालो जो को बि पैक वठो, पंहिंजी मालूमात पैकेट ॾिनल कोपन में दाख़िल कयो, घर जे वेझो टपाल मेज़बान जश्न जमालो जे ड्रॉप बॉक्स में विझो, तव्हां बि मौक़ो हासिलु कयो टीवी गेम शो टपाल मेज़बान जश्न जमालो जो हिसो तव्हां बि बणिजी सघो था ऐं खटे सघो था खोड़ सारा क़ीमती इनाम। मूंखे इजाज़त ॾींदो, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़, ख़ूबसूरत नातिया कलाम ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो कारी मोहम्मद नईम ताहिरी साहब जो। जी बिस्मिल्लाह। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती। हमें नाज है बस तुझ पर, किसी और पे नाज नहीं, तेरे जैसा ज़माने में कोई बंदा नवाज नहीं, तेरे देने दिलाने का अंदाज निराला है, किसी और का दुनिया में ऐसा अंदाज नहीं। मोइनुद्दीन 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 मोइनुद्दीन, ऐ चिश्त नगर वाले तुम मेरा भरम रख लो, ऐ चिश्त नगर वाले तुम मेरा भरम रख लो, सदके में मोहम्मद के हम सब पे करम कर दो। मोइनुद्दीन 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 मोइनुद्दीन, फरियाद मेरी सुन लो ऐ हिंद के महाराजा, मैं आस लगाए हूँ कभी मेरे बिगड़ आजा, तेरी शान के सदके में कुर्बान तेरे ख्वाजा, ऐ इब्ने सखी ख्वाजा, ऐ हिंद वली ख्वाजा। मोइनुद्दीन 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 मोइनुद्दीन, तेरे दर के भिखारी हैं, तेरे दर के मंगते हैं, धनवान है तू ख्वाजा, तेरे टुकड़ों पे पलते हैं, तेरे आगे हमारी कुछ औकात नहीं ख्वाजा, जो काम हमारे हैं तेरे नाम से चलते हैं। मोइनुद्दीन 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 मोइनुद्दीन, ज़माना छूटे हम न छोड़ेंगे, दरे गरीब नवाज, ज़माना छूटे हम न छोड़ेंगे, दरे गरीब नवाज। मोइनुद्दीन 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 मोइनुद्दीन।